अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भली कारमाया सादिया अब्बासी। नाज़रीन, सिंध हुकूमत पारां रोड हादसे में ज़ख़्मी थियल नामियारी अदाकारा शबीरा चन्ना ऐं संदसि न्याणी नादिया चन्ना जो सरकारी ख़र्च ते मुकम्मल इलाज कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। अदाकारनि ऐं सान्या वंदन पारां संदसि मुकम्मल इलाज कराइण जे मुतालबे खां पोइ सक़ाफ़त खाते जे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सिफ़ारिश ते जाओ इस्पताल जी इंतज़ामिया खे लेटर बि जारी कयो वियो आहे, जंहिंमें ॼणायो वियो आहे त शबीरा चन्ना ऐं संदसि न्याणी जे इलाज जो समूरो ख़र्च सिंध हुकूमत अदा कंदी। अस्सलाम वालेकुम, मां आलिया चन्ना थी ॻाल्हायां। कल्ह खां वठी नादिया खे बि एडमिट कयो वियो आहे ऐं पाण मिनिस्टर जेका हेल्थ डिपार्टमेंट जी आहे अदी अज़रा पेचूहो, मां उन्हनि जी वॾी थोराइती आहियां जंहिं हिन अहिड़ी घड़ीअ में हिकु भेण वांगुरु मुंहिंजो साथ ॾिनो ऐं मदद कई। मुंहिंजी दुआऊं आहिनि उन्हनि सां गॾु। उन्हनि मां बल्कि पूरी सिंध हुकूमत जी थोराइती आहियां जिन हिन घड़ीअ में बिल्कुलु साथ ॾिनो आहे। अम्मा जे लाइ बि उन्हनि सुठो फ़ैसिलो कयो। हाणे नादिया खे मां घर में उनजी ट्रीटमेंट करायां पई, पर उन्हनि चयो त न, नादिया खे तव्हां हिते हॉस्पिटल में वठी अचो जीअं हिते उनजी सुठी ट्रीटमेंट थिए। कल्ह नादिया खे बि एडमिट करायो अथऊं ऐं हाणे नादिया जी मुसलसल ट्रीटमेंट हले थी, ड्रिपियूं लॻनि थियूं ऐं हुनजी पटी वग़ैरह थिए थी। कुझु अर्सो ताईं उहा पटी थींदी, उन खां पोइ जेको आहे सो उनखे सर्जरी करे हिन बांह में राड विधी वेंदी। मां वरी महिरबानी वरी उन्हनि खे वरी थैंक यू चवंदमि अदी अज़रा पेचूहो खे त महिरबानी भेण, तव्हां हिन महिल मूंखे पंहिंजी भेण वांगुरु साथ ॾिनो। अल्लाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे।